नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं वाइट चिकन कढ़ाई। तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी मुंहिंजे स्टाइल में। तव्हां कमेंट कयो, मूंखे ॿुधायो त मां कीअं तयारु कई आहे। हलो त हली तयारु कयूं। तव्हां कमेंट कंदा, इहो तव्हांजो प्यारु आहे मुंहिंजे चैनल जे लाइ। जे कमेंट कंदव त 눈 뜨면 눈부신 아침 햇살과 모닝콜로 너와 시작하는 하루 마치 내 인생의 हे असां मीडियम साइज़ जो असां हिकु अनियन असां हिन में कंदासीं। असां चॉपर में असां हिन खे बारीकी असां हिन खे कयो आहे। तव्हां कटिंग बि करे सघो था छुरीअ सां। हे आहे असांजी तई। हिन में असां वॾो स्पून असां हिन में जीरे जो विधो आहे। रोस्ट कंदासीं हिन में जीअं ख़ुशबू अची वञे। असां हिन में विध इहो असांजो आहे वाइट चिकन में असांखे इहो मसाले जी ज़रूरत पवंदी। हे आहे धनिया, इहो बि हिकु स्पून असां इहो हिन में विधो आहे। ख़ुशबू अचण ताईं असां हिन खे रोस्ट कंदासीं। हे आहे मसालो जेको असां रोस्ट कयोसीं। असां हाणे हेमादस्ते में हिन खे कुटींदासीं। तव्हां जेको आहे जूसर में बि कुटे सघो था। मां तव्हांखे हर शइ ईअं ॾेखारींदी आहियां जीअं तव्हां पंहिंजे घर में तव्हां तयारु कंदा। ईअं लॻे तव्हां पंहिंजे घर में इहा रेसिपी तयारु कयो था। सिर्फ़ु मुंहिंजो चैनल खोले करे। हे असांजो घी आहे। घी तव्हां हिन में जेतिरो तव्हांखे पसंदि, तक़रीबन असां 2 स्पून हिन में घी तमामु घणो पवंदो आहे, पर असांखे इहो पसंदि न आहे, इन जे करे असां थोरो हल्को घी विझंदा आहियूं। तव्हां 2 स्पून हिन में तव्हां घी विझो। असांजी 1 किलो चिकन आहे, उन में असां हे खड़ा मसाला विधा आहिनि। वॾो फ़ोटो विधो आहे, कमाल पट विधो आहे। इन खे असां हिकु हल्को मिंट पचाईंदासीं, 2 मिंट तक़रीबन पचाईंदासीं जीअं ख़ुशबू अची वञे हिन मां मसालनि मां। हाणे असां हिन खे चिकन विझंदासीं। ॾिसो असांजी 1 किलो असांजी चिकन आहे। जेसिताईं असांजी चिकन असांजी कचोपन जो ख़तमु थी वञे, इन में मां आहिस्ते आहिस्ते इन में सभु जेको जेको इन में वाइट चिकन में पवंदो मां तव्हांखे ॿुधाईंदी वेंदमि। किन किन शयुनि जी ज़रूरत पवंदी। ईज़ी आहे, आसान रेसिपी आहे, मगर तमामु घणी टेस्टी आहे। हे असांजो आहे हिकु साओ मिर्च हुयो, इहो असां हिन खे बि हेमादस्ते में कुटे छॾियो आहे। तव्हां ॾिसो असां कीअं तयारु कयूं था। इन खे तव्हां जेसिताईं इन जो कलर गोल्डन थी वञे चिकन जो, तेसिताईं असां पोइ मसाला आहिस्ते आहिस्ते करे विझा। हीअ असांजी ॾही आहे। 1 किलो चिकन ते असांखे पाव असांखे ॾहीअ जी ज़रूरत पवंदी। इहो मसालो असां जेको पाउडर करे रखियो हुयोसीं असां हिन ॾहीअ में मिक्स करंदासीं। इहो सॼो असां हिन में विझी छॾींदा। चङी तरह सां हिन खे असां मिक्स कंदासीं। ॾिसो असांजी चिकन पची चुकी आहे। हाणे असांजो जो अनियन जेको असां चॉप करे रखियो हुयोसीं, इहो असां हिन में विझी छॾींदासीं। असांजो गोल्डन कलर चिकन जो थी चुको आहे। चिकन असांजी पची चुकी आहे चङी। चिकन में पचाईंदासीं अनियन जेको असां विधोसीं। इन खे 2 मिंट असां चिकन खे सां गॾु असां हिन खे पचाईंदा। हाणे असां हिन में ॾही विझंदासीं, जेका असां हिन में मसालो विझी करे असां ॾही रखी। हिन खे हल्की गैस कढियो, न त ॾही असांजी फटी वेंदी। इन जे करे तव्हां हल्की गैस करे छॾियो या बंदि करे छॾियो, पोइ तव्हां हिन खे मिक्स कजो। इन खे असां चङी तरह सां मिक्स कंदा। हाणे असां हिन खे ढकु ॾेई करे रखी छॾींदासीं जेसिताईं असांजी चिकन सुठे नमूने ॻरी वञे। असां हिन में मिर्च विझी छॾींदासीं। आहिस्ते आहिस्ते इहा चिकन असांजी तयारु थियण वारी आहे। असांजी तक़रीबन असांजी 1 कलाक में चिकन तयारु। इन में असां नमक विझी छॾींदासीं। असां हिन में ब्लैक पेपर असां आख़िर में विझंदा, न त ब्लैक थी वेंदी आहे असांजी चिकन। इन जे करे असां हिन में आख़िर में विझंदासीं ब्लैक पेपर। हे आहे असांजो हिकु लीमो, इन में असां विझी छॾींदासीं। ॾिसो चिकन केतिरी ख़ूबसूरत तयारु थी आहे असांजी। तव्हां मूंखे व्यू ॿुधायो त तव्हां कीअं तयारु कंदा चिकन वाइट कढ़ाई। इन्हनि में असां जूनियन कयल असां हिन में अदरक बि विधी आहे।
हे असांजी क्रीम, इहा क्रीम तव्हां जेका आहे कंहिं बि कंपनीअ जी विझी, इहा असांजी ओलपर जी आहे, तव्हां कंहिं बि कंपनीअ जी विझी सघो था या मलाई विझी सघो था होममेड। तव्हां हिन में अधु किलो चिकन में असां अधु पैकेट असां हिन में क्रीम विझी आहे, तव्हां सॼो बि विझी त जेतिरी तव्हांखे ग्रेवी खपंदी हुजे उन जे हिसाब सां तव्हां क्रीम विझी सघो था। हे आहे ब्लैक पेपर, तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी था। लूणु असां अॻ में विझी चुका हुआसीं, तव्हां लूणु ऐं ब्लैक पेपर तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझो। हाणे असां हिनखे ढकु ॾेई करे असां हिनखे 5 मिंट हल्की गैस ते रखी छॾींदासीं। मां तव्हांखे व्यू बि ॿुधायां थी, मां पंहिंजे पप्पा खां पुछी त उनखे कीअं लॻी, हलो त उन खां हली पुछूं। कीअं लॻो पप्पा खाइण में? फर्स्ट क्लास। हा, ॿीहर ठाहियूं? हा। ॿुधो, मुंहिंजे पप्पा खे त तमामु घणी पसंदि आई। हाणे तव्हां ॿुधायो त मां कीअं तयारु कई आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे बि ज़रूरु पसंदि ईंदी। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त